जी बिल्कुलु अॼु 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो ईद जीअं मल्हायो पियो वञे। वॾी तादाद में सिंधी माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्त ते जेके दरगाह चाढ़ीअ ते झूमरियूं पाए रहिया आहिनि। दरगाह चाढ़ी ते सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी पारां जेको आहे इस्तक़बालिया कैंप लॻाई वई आहे, जिते सिंधी माण्हू जेके अचनि पिया हिते उन्हनि जो इस्तक़बाल कयो पियो वञे। अचो त उन हवाले सां असां हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सकाफ़त जो ॾियारो आहे, सिंधी क़ौम जो ईद जो ॾियारो आहे। हिकिड़ो मुतालबो असां सिंधी क़ौम अॼु जशन जे सकाफ़त जे ॾियारे सां कंदासीं त जेके सिंध दरिया ते नाजाइज़ कब्ज़े जे हिसाब सां केनाल ठाहिया था वञनि, सिंध खे सुकाइण जी कोशिशि कई पई वञे। असां सिंधी क़ौम अॼु गॾिजी इहो मुतालबा था कयूं त इंशा अल्लाह ताला असां सिंध दरिया ते को बि केनाल ठाहिण कोन ॾींदासीं। असांजो कल्चर डे आहे, असां ॾाढो ख़ुशि आहियूं। असां ॾाढी ख़ुशी सां अॼु मल्हायो आहे। अॼु कल्चर डे आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं पुरज़ोर जोश सां मल्हायूं था पंहिंजी सकाफ़त जो डे आहे। सभिनी सिंधी खे पहिरीं त सकाफ़ती डे मुबारक। ऐं असां अॼु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते सकाफ़ती डे मल्हाइण आया आहियूं ऐं हिते घणियूं दुआऊं घुरियूं आहिनि। जेको जंहिंजे दिलि में दुआऊं आहिनि, सभिनी हिते जेको सिंधी आया आहिनि, जेको मुस्लमान आया आहिनि, जेको दुआऊं घुरियूं आहिनि, अलाह ताला उन्हनि जी क़बूल कनि। समूरी सिंध जियां बिठिया में बि सकाफ़ती ॾियारो ईद जियां मल्हायो वियो। सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में हर सिंधी माण्हुनि खे सिंधी टोपी, अजरक, लुंगियूं पहिरे दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते आया, जिते सिंध जी सलामती लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन ख़ालिद अली अबड़े सां गॾु नौशाद अली बुगियो, सिंध टीवी न्यूज़, भिटशा।